जी नाज़रीन, न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग जे एक नए एडिशन नए प्रोग्राम से गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़र ॾींहुं भी अवां खे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके हींअर बरसात मुतासिर माण्हू आया आहिनि उन्हनि सां अवां खे मिलरायोसीं। अॼु भी जेको अॼु जो असांजो प्रोग्राम आहे उन में भी असीं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विज़िट कंदासीं जेके मुख़्तलिफ़ कैंपूं क़ाइमु थियल आहिनि, उते छा सूरतहाल आहे, कहिड़नि इलाइक़नि खां उते माण्हू पहुता आहिनि, उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि, कैंपुनि में उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि ऐं उन्हनि जा मुतालबा कहिड़ा आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु जंहिं हंधि ते मां मौजूदु आहियां ही शाहनवाज़ शाह शर ॻोठ आहे। शाहनवाज़ शर ॻोठ डिग्री कॉलेज गर्ल्स आहे, उते असीं मौजूदु आहियूं। हिते भी जेको आहे नवाब शाह खां, कंबर शहदाद कोट खां, जैकबाबाद खां, गढ़ी यासीन खां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके मुतासिर आहिनि उहे हिते पहुता आहिनि। तक़रीबन ॿुधाए पियो 650 खां वधीक जेके ख़ानदान आहिनि उहे हिते पहुतल आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि, उन्हनि जा मुतालबा छा आहिनि, जीअं मूं चयो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। सो अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी नाज़रीन, ॿारनि खे जेके तफ़रीह जा मौक़ियो फ़राहम करे रहिया अकबर उतरादी जेके सिंध जा नामियारा आर्टिस्ट आहिनि, ही असां जिते मौजूदु आहियूं गर्ल्स कॉलेज आहे शाहनवाज़ शाह शर ॻोठ में ऐं उते पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहिया आहिनि। हिन मौक़े ते अहिड़नि प्रोग्रामनि जी तमामु घणी ज़रूरत बि आहे, छाकाणि त ॿोॾि मुतासिर जेके ॿार हिते आयल आहिनि न रुॻो उहे पर उन जेके वालदेन आहिनि उहे हिकिड़ी ट्रामा मां गुज़रनि पिया। उन्हनि खे ज़ाहिर आहे पंहिंजा बार बार ॻोठ पंहिंजा घर यादि ईंदा हूंदा जिते हींअर मुकमल तौर ते तबाही जा मंज़र आहिनि। सो उन्हनि खे एंटरटेन करण बि ज़रूरी हूंदो आहे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में ईअं ई थींदो आहे त उन्हनि खे उन्हनि जी बाक़ाइदा काउंसलिंग थींदी आहे जीअं ॿार उन माहौल खे विसारे करे वरी अॻिते वधनि। सो अकबर उतरादी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियां बि उन्हनि ॿारनि खे एंटरटेन कंदा रहिया आहिनि, हिते हिन कैंप ते वॉलंटियर तौर बि कमु कनि था। अकबर भाउ, केतिरे ॾींहंनि खां मां हिते कमु कयो पिया ऐं ही जेके बरसाति मुतासिर ॿोॾि मुतासिर हिते ख़ानदान आहिनि उन्हनि जे ॿारनि खे एंटरटेन कंदे मूंखे कीअं थो लॻे? ड्रामनि में त मां तमामु घणो कमु कयो आहे, पर ही जॾहिं लाइव उन्हनि खे एंटरटेन कयो था, ॿार ख़ुशि थियनि था, उन्हनि जे चेहरनि ते मुर्कूं अचनि थियूं, सो अव्हांखे केतिरी ख़ुशी फील थी थिए? मूंखे तक़रीबन हिते 10-12 ॾींहं आहे, छो त ही मुतासिर नंढड़ा ॿार आहिनि, हिननि खे इहा बि ख़बर कान्हे त असांजो ॻोठ किथे हुयो, असांजो घर किथे आहे, अलाए किथे आहियूं, अलाए किथां जी आहियूं। सच पुछो त ॾाढा बुखियायल ऐं उञायल हुया ग़रीब, छो जो हिननि खे इंजॉय करणु ज़रूरी आहे। छो इन लाइ जो असां जेके बि आर्टिस्ट आहियूं हिननि जी असां इहा ई असांजी कोशिशि आहे। अली गुल मला बि आयो, सुरा सुमरो बि आहे, असांजी इहा ई कोशिशि आहे त असां हिननि खे खिलाए करे हिननि जो असां तवजो मटायूं। हिकिड़े मां नंढड़े खे पुछियो, बाबा तूं किथां जा? ईमान सां इहो ॿुधायो त असांखे ख़बर ई न हुई। ॾाढो दुख थियो, सिंध सॼी जेकी आहे न त परेशान लॻी पई आहे की असांजी अदड़ियूं न्याणियूं जेके आहिनि त छा भले ॾाढो दुख थिए थो। ज़ाहिर आहे दुख सभिनी खे आहे ऐं जीअं अव्हां सां मूं पहिरियों ॻाल्हि ॿोल कई पई त न रुॻो हिननि जा ॻोठ पाणी हेठि आहिनि पर अव्हांजो पंहिंजो ॻोठ बि हींअर पाणी हेठि आहे। पंहिंजे ॻोठ जे बारे में बि कुझु ॿुधाइजो त किथे आहे, उनजा मंज़र छा आहिनि? हींअर असांजो ॻोठ कंबर शहदाद कोट उहो बि जेको आहे त चौधारी पाणू उतां जा जेके तर जा जेके ॻोठ वारा आहिनि उहे बि कैंपनि में के हिते आहिनि, के ॿार जेके आहिनि हैदराबाद में आहिनि, के जेके जामशोरे में आहिनि, हिते बि ॿोॾि मुतासिर काफ़ी आहिनि। माना त उते जेको आहे त कोई बि गवर्नमेंट उन्हनि सां साकार उन्हनि सां नथी करे, उन्हनि सां ताउन नथी करे, ॿियो त ठहियो त मानी बि नथा कराइनि उन्हनि खे। त हिते जेके ही माण्हू आयल आहिनि इन्हनि जी केरु केरु हिते मदद करे पियो थो? छाकाणि त अव्हांखे वॉलंटियर जो कार्ड पातल आहे कराची सोशल फोरम जे तरफ़ां, जेको अव्हां कमु कयो पिया, त कहिड़ियूं तंज़ीमूं हिते अचनि पियूं, गवर्नमेंट जा के इदारा अचनि पिया, या सहूलियतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि हिन कैम्प में? हिते हर सहूलियत आहे, 3 वक़्त हिननि खे मानी बि मिले ऐं इन खां अलावा त हर जेको आहे त नंढनि ॿारनि खे जेके टाफियूं थींदियूं, खटमड़ा तुंहिंजा बिस्किट थींदा, हर शइ हिननि खे मिले पई। DC साहब बि हिते ताउन करे थो ऐं ॿियूं तंज़ीमूं आहिनि उहे बि ताउन करनि थियूं। जी नाज़रीन, कैंप में हिकिड़ो ही चाचो मौजूदु आहे, सो अचो त असीं हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। चाचा, पहिरियों त पंहिंजो तारीफ़ कराइजो, नालो छा आहे? हादी बस जेका बाज़िलो तालको गढ़ी खैरो।
उते कीअं आहे बरसाति जी सूरत हाल? मूंखे बरसाति ॿोड़ियो या जेके वाहन ऐं शाखनि खे कट न विया उनजो पाणी आहे? बरसाति बि ॿोड़ियो, शाखनि वाहन बि कट जेका आहिनि उहे बि वधीक अचे, पाणी वधीक अचे। बरसाति केतिरो पाणी हींअर उते? 4-5 फुट पाणी बीठो आहे। अव्हांजे इलाइक़े जी जी। तो घरनि जी छा सूरत हाल आहे? घर फसलनि तबाह का शइ बि कोन्हे, सिर कढी निकितासीं बसि। इहे लटा इहे जेका जान ते हुया इहे बचिड़ा कढी निकितासीं। बचिड़ा नंबरनि इहे ॾींहं राति ॿाहिरि पिया हुआसीं, कलिनि हेठां पिया हुआसीं, अलाह भलाई के बि निकितासीं, पर असांजो रस्तो न बंदि थी वञे। उतां मां पंहिंजी मदद पाण तहत आयो या कंहिं सहूलियत कई, ट्रांसपोर्ट वग़ैरह गाॾी वग़ैरह कंहिं कराई? पंहिंजे लाइ पाण पंहिंजी मदद पाण कई। को नए महीने न MP बसि ॾिसे त वॉन्टनि जी टेम ईंदा आहिनि, बाक़ी पोइ त हर को ज़ाहिर ई कोन्हे। पंहिंजी मदद पाण कई, पाण निकिरी वियासीं, बचिड़ा करी आया, काॾे हिफ़ाज़त करे असां वञी रहूं। न पासे बत्ती, न को काठी, न किली, न मानी, न बुख ते वेठा बचिड़ा निकिरी वियासीं हेॾे। अच्छा, जॾहिं ट्रोड़ी बंदि टुटो असांखे यादि आहे, तॾहिं बि अव्हांजो इलाइक़ो तमामु घणो मुतासिर थियो। जेकॾहिं ॿिन्ही जी असीं भेटा कयूं उन दौर जे हाणे जे, त वधीक तबाही तॾहिं थी या हाणे थी घणी थी तबाही असां वटि। बिल्कुलु उहो पाणी न सके लात जिते कट जिनिस पिया ढोरी ते वञे पोइ इहे जेको त सभु मुकमुल बसि तबाह, ॻोठनि जा ॻोठ तबाह, का शइ बि न पतो। बसि पाणी उथले थो हेॾां शाखनि जा, हिननि जा, मींहं जो पाणी वधीक, का शइ बि न बची आहे। हिन खां कहिड़ा कहिड़ा फसल अव्हांजा उते बीठल हुआ इलाइक़े में जेके तबाह थिया आहिनि? इम्कान छा आहे त कणक वग़ैरह जी पोखाई थी सघंदी, या मूंखे लॻे थो केतिरे टाइम ते इहो पाणी बीठल रहंदो? पाणी वधीक बीठो आहे, सारी बीठी, ॿियो कणक त कोन्हे, हाणे जनवरी ताईं बि 11-12 ताईं बि न सुकंदो पाणी। जी। हाणे जेकॾहिं हिन कैम्प ते ॻाल्हायूं पाण हिते जंहिं ते मौजूदु आहियूं, केतिरा ॾींहं मूंखे हिते थिया आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं हिते तव्हांखे सहूलियतूं मिलनि पियूं खाद खुराक समेत? खाद खुराक महिरबानी सां सभु शइ मिले थी, गवर्नमेंट जी महिरबानी आहे, मिले थी खाद खुराक, ॾियनि था, सैलानी वारा हे सभु शइ ॾियनि था, भले भलाई करनि था। जी। अच्छा, घणा ॻोठ मुतासिर आहे? जेके बरसाति आहे, हिन दफ़े ॿोड़ त न हुई, असांखे बरसाति तमामु घणो ॿोड़ियो ऐं पाणी न निकिरे सघियो। उन्हनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी पई, गुज़िरड़ी बि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलियासीं, त उन्हनि जो डिमांड, उन्हनि जो मुतालबो इहो पियो थिए त जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे त कराची में उन्हनि खे प्लाट ॾिना वञनि त जीअं मुस्तक़िल तौर ते जॾहिं बि ॿोड़ अचे थी अव्हांजा इलाइक़ा ॿुॾनि ई ॿुॾंदा। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सहूलियत तव्हांखे सरकार ॾिए त छा मुस्तक़िल अव्हां हिते रहंदा? छाकाणि हिते रोज़गार जा वसीला बि आहिनि, स्कूल बि आहिनि, हर सिहत जूं सहूलियतूं बि आहिनि। बिल्कुलु असां हिते रहंदासीं, असांखे महिरबानी करे गवर्नमेंट ॾे, प्लाट ॾे, लीज़ करे ॾे, असां हिते रहंदासीं, बचिड़ा असां पालींदासीं। मुतालबो माण्हुनि जे तरफ़ां माना अव्हां जी तरफ़ां अचे कोन पियो, त अव्हां पाण जेकॾहिं बार बार हुनखे दोहराए त शायदि अव्हांजो कमु थी वञे। बिल्कुलु साईं, थींदो अलाह कंदो। वॾी महिरबानी अव्हांजा चाचा, अव्हां टाइम ॾिनो। जी नाज़रीन, हिकिड़ो ॿियो असां सां गॾु बीठल आहे बरसाति ऐं ॿोड़ मुतासिर चाचो, हुन सां असीं ॻाल्हि चाहे साईं पंहिंजो तारीफ़ कराइजो। मुंहिंजो साईं गुलाम अहमद ज़ात जो मां सोहू आहियां, कंबर ज़िले खां असां आयल आहियूं। वरी काफ़ी असांजो नुक़सानु थी वियो आहे, काफ़ी असांजूं जॻहियूं बेघर थी वियूं आहिनि। वरी पोइ असां इन जे करे असां कराची शाहनवाज़ डिग्री कॉलेज वरी अच्छा, कंबर जे लाइ ऐं वारा गाजी खोड़ नसीराबाद उन्हनि जे लाइ त अॼु खां कल्ह खां बल्कि ख़बरूं हलनि पियूं त उहे उते पाणी आयो आहे। अव्हांखे उतां निकिते केतिरो टाइम थियो आहे? जॾहिं अव्हां निकिता हुआ त केतिरो पाणी हो? असां साईं उतां निकिता आहियूं, काफ़ी पाणी, वॾो पाणी हो तमामु। असांखे तक़रीबन हिते हफ़्तो खनि थी वियो आहे। हफ़्ते खनि बाद में असांखे कल्ह टोड़ी ख़बर पई आहे त बचा बंदा उतां पाणी भॻो आहे। पोइ काफ़ी गाजी जो शहर लपेट में अची वियो आहे। ऐं दोस्तनि काफ़ी फ़ोनूं बि असांजी कयूं न, ये गाजी शहर सॼो ॿुॾी वियो आहे, तबाह बर्बाद थी वियो आहे। घणा माण्हू टपड़ खणी विया आहिनि, अञा टपड़ खणनि था पिया। अव्हांजे इलाइक़े जी छा, जेकॾहिं अव्हांजे ॻोठ या शहर जो ज़िक्र कयूं, उते केतिरनि फुटनि ताईं पाणी आहे? जॻहियुनि जी छा सूरत हाल आहे? जेकॾहिं उते के माइट रहिजी विया हूंदा उहे ॿुधाईंदा हूंदा न फ़ोनुनि ते? हा साईं, असांजा जेके उते रहिजी विया आहिनि, घटि में घटि पाणी घरनि ते 6 फुट 7 फुट ताईं पाणी में आहे। वॾो पाणी आहे, तमामु वॾो पाणी आहे। उते हलण बि असांजो मुश्किल आहे। पोइ इन जे करे असां टपड़ खणी हिते माना हिते सहारो वरितोसीं। काफ़ी जेके असांजा ॻोठ जा रहवासी आहिनि, काफ़ी लाज़मी न आहे हिते अचे। किथे हैदराबाद में लॾ प्राण कई अथनि, लाड़काने लॾ प्राण कई अथनि, किथे गाज़ी ॻोठ में कई अथनि। काफ़ी हंधनि ते माना उते लॾ प्राण में उते माना वेठा आहिनि। त अव्हांजे इलाइक़े जा केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जेके मूंखे लॻे थो त कराची आया आहिनि? ऐं असांजे ॻोठ वॾो आहे, घटि में घटि 400-500 माना घर आहिनि। उनमें 200-300 माना माण्हू अची चुका आहिनि। अहिड़ा माण्हू ॿिया आहिनि जो किराए भरण खां बि लाचार आहिनि। उहे वीचारा मजबूरनि तरह माना उहे रहिजी विया आहिनि। ॿुधायो 400-500 घर, त हाणे अव्हांजी छा रिपोर्ट आहे? त 400-500 घरनि मां केतिरा घर सलामत हूंदा ऐं केतिरा किरी पिया आहिनि या पट पइजी विया आहिनि?
साईं काफ़ी मां 400 घरनि मां काफ़ी माना घर तबाह बर्बाद थी विया आहिनि, के चंद घर वञी बाक़ी वञी बचा आहिनि। काफ़ी घर माना तबाह बर्बाद थी विया आहिनि। पुठियां कंहिं महिल फसल वग़ैरह हुआ त कहिड़ा हुआ ऐं उन्हनि जी छा कंडीशन, केतिरो नुक़सानु थियो हूंदो अंदाज़न उन्हनि जो बि? साईं असां वटि मतिलबु घटि में घटि मुंहिंजे भाइरनि वटि या पंहिंजे अज़ीज़ क़रीबनि वटि जेके बि असांजूं ज़मीनूं ओस पासे में हुयूं सभु माना ॿोॾि में तबाह बर्बाद थी वियूं। बरसाति में जेका बरसाति हली आहे घटि में घटि 2 महीना 3 महीना राति ॾींहुं बरसाति आहे, राति ॾींहुं बरसाति आहे। उन में असां माना जेको बि फसल आहे असांजो तबाह बर्बाद थी वियो आहे। का बि असांखे माना प्रॉपर्टी का बि माना न बचियो आहे। माना असां उते पोयां जेके असांजा आहिनि उस ते वेठा आहिनि वीचारा, के ग़रीब न पहुची सघिया आहिनि, उहो बि हाणे आस्ते आस्ते लॾ पुराण में शुरू आहिनि। अच्छा, अवां जेका उमिरि आहे ज़िंदगी में कॾहिं अॻु में तव्हां ते अहिड़ो मरहलो आयो जो बछड़ा साण करे तव्हां ईअं दरबदर थिया जो जीअं हाणे निकिता आहियो? साईं असां बचपन खां असांखे यादि आहे, असां कॾहिं ज़िंदगी में इहो पहिरियों वाक़ियो ॾिठो आहे, कॾहिं बि असां ज़िंदगी में इहो वाक़ियो असां न ॾिठो आहे। अहिड़ी असां उमिरि आंदी आहे, असां कॾहिं वाक़ियो इहा ॿोॾि या बरसाति, पर हिन साल माना इहा बरसाति पई आहे। त ज़ाहिर आहे ॿुधायो त कॾहिं ज़िंदगी में निकिरणु कोन थियो त अव्हां कैंपुनि जे रहण जा आदत न हूंदो, जॾहिं हिन कंडीशन में हिते अची रहिया आहियो तव्हांजे दिलि ते छा पई गुज़रे, तव्हां कीअं थो महसूसु थिए? साईं असां कॾहिं ज़िंदगी में हिते असां बसि मजबूर थी असां आया आहियूं, वॾो असांजे लाइ परेशानी हालत पई थी गुज़रे, तमामु ॾुखे वक़्त में असां गुज़री चुका आहियूं। असांजा घर पट तबाह बर्बाद थी विया आहिनि। असां हुकूमत खे इहा अपील था कयूं, वरी असां वापसि वरी मोटी न वेंदासीं, असांखे प्लाट अलाट कया वञनि, असांखे पंहिंजी राहश अख़्तियार कई वञे कराची में। असां कराची में ई हमारा रहंदासीं, छो त असांजो वञण जो कोई इरादो ई कोन्हे। असांजो हर शइ तबाह थी वियो आहे, घर असांजा तबाह बर्बाद थी विया आहिनि। असां उते वञी छा कंदासीं? असांखे गवर्नमेंट खे असांखे गुज़ारिश कई थी वञे त असांखे प्लाट ॾिना वञनि या असांखे घर ॾिनो वञे। असां हिते कराची में ई असां पंहिंजी रहाइश अख़्तियार कंदासीं ऐं असां पंहिंजा बचा हिते पालींदासीं, बचा पंहिंजा पढ़ाईंदासीं। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। जी, जैकमाबाद वासी ही ॿियो असां सां गॾु साईं मौजूदु आहे वज़ीर अली बबर साहिबु, उन सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। वज़ीर साहिबु असांखे ॿुधाइजो त हाणे जैकमाबाद या अव्हां जो जेको ॻोठु हो उनजी छा सूरत हाल आहे, छा पियो ॿुधाइनि त केतिरो पाणी आहे, जॾहिं अव्हां निकिता हुआ त केतिरो पाणी हो? असां साईं जेका निकितासीं त तक़रीबन 3 फुट खनि पाणी हो, निकिरण खां बाद में एनी टाइम जेकी पोज़ीशन त तक़रीबन 5 फुट पाणी आहे। बजाए जो ॾींहों ॾींहुं निकिरे अॻिते वधे, पर उहो वधे थो पाणी वधे थो, इन करे जो उनखे कट अहिड़ी का कोन्हे जेको रोडनि खे जेको पाणी निकाल थिए। एनी टाइम ताईं को बि असांजे तालुके जो MP या MNA आहिनि जेको आहे सो उहे बि अञा ताईं को ज़ाहिर कोन्हनि, जेको अञा बि असांजा कुझु हुते आहिनि माण्हू रहियल जेको घरनि जे हिसाब घर त असांजा मुकमल किरी जेको आहे तबाह थी आहे, फसल बि जेको आहे मुकमल तबाह थी आहे। एनी टाइम उन्हनि खे अहिड़ी का सहूलियत कोन्हे जेके का कयो हुते उहो पचाए जेको आहे सो खाइनि। ऐं हिते असां वटि बि इहा ई सूरत हाल आहे, सवाइ जेको आहे सो मानी असांखे मिले थी, बाक़ी अञा अहिड़ी का ॿी का सहूलियत कोन थी थिए। कहिड़ी अहिड़ी सहूलियत जेका अव्हां ज़ाहिर जेके ॾिसनि पिया की सरहंदी वारा बि ॾिसंदा हूंदा, गवर्नमेंट बि ॾिसंदी हूंदी, जेका अव्हांखे मिले? इहा ई आहे त साईं जेको असां एनी टाइम जेको आहे हिते मुतासिर आहियूं, असांजो हक़ बि आहे सिंधियुनि जो, सिंधी कराची सिंध जी आहे ऐं उनजो हक़ बि आहे असांजो, त असांखे महिरबानी करे हिते प्लाट हलाए कया वञनि। छो जो अफ़गाननि जा ऐं वज़ीरिस्तान जा इन्हनि जा सभिनी जो हिते हक़ आहे, छा असां सिंधियुनि जो को हक़ हिते कोन्हे जेको आहे सो असांखे प्लाट मुहैया करे ॾिना वञनि त असां जेको घर ठाहे पंहिंजे बचड़नि जे जेको आहे तालीम खे बि अॻिते वधायूं ऐं असां पंहिंजो पेट गुज़र बि कयूं। सो हिते खोड़ मुतासिर तक़रीबन 600-650 माण्हू रहनि था, कुझु सां असांजी ॻाल्हि ॿोल अञा ताईं थी आहे। अव्हां त उन्हनि सां रोज़ कचहरी कंदा हूंदा, त एतिरा केतिरा माण्हू आहिनि अव्हांजे ख़्याल में जंहिंजी इहा डिमांड आहे, मुतालबो आहे त उन्हनि खे कराची में प्लाट ॾिना वञनि या मुस्तक़िल तौर ते कराची में रहनि, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थींदियूं आहिनि? केतिरनि माण्हुनि जी इहा डिमांड आहे? साईं जेका बि त मुतासिर थी आया आहिनि, माना जंहिं बि डिस्ट्रिक्टनि खां डिवीज़न खां आहिनि, उन सभिनी जो इहो ई मुतालबो आहे त असांखे जेको आहे सो सरकारी 1000 एकड़ ज़मीन जेको आहे पयूं उन मां जेको आहे असां सभिनी खे प्लाट ॾिना वञनि, जेको आहे सो असांखे सिटी ठाहे ॾिनी वञे त जंहिंमें असां घर ॾे जेको आहे सो पंहिंजा बचड़नि जो पेट गुज़र कयूं। सही। हिते अव्हां पंहिंजनि ॿारनि सां फैमिली सां था रहो, अव्हांजे ख़ानदान मां केतिरा माण्हू आया आहिनि? हिते साईं असांजे ख़ानदान मां तक़रीबन मां ई सम्झां थो त एनी टाइम जी हिते तक़रीबन 80 खां 100 फैमिली असांजी आहे हिन कैंप में। जी अञा बि कुझु ॿाहिरि बि आहिनि जेको आहे सो असांजो तक़रीबन जेको हुते ॻोठु हुयो 200 घर ते मुश्तमिल। ॻोठ जो नालो ॿुधाइजो। ॻोठु साईं शुटलाबाद तालुका गड़ी खैरो डिस्ट्रिक्ट जेकाबाद आहे। जी साईं।
ॿियो कहिड़ो मुतालबो हिकिड़ो तव्हां चयो पिया त उन्हनि खे प्लाट ॾिना वञनि सभिनी खे, ऐं ॿियो कोई मुतालबो इहो त असांजो जेको आहे मदद कई वञे उन में जेको आहे राशन पाणी ॾिना वञनि। सिर्फ़ु असांखे हिन टाइम जेको आहे हिते मिले थो त सिर्फ़ु असांखे 2-3 टाइम जेको आहे माने उहो बि असांखे जेको ॿुधण में अचे थो त दावत इस्लामी वारा जेका उहे था इहा शइ करनि। ऐं हिन टाइम ताईं जेको आहे असांजो वज़ीर आला जेको आहे सो निंड पियो आहे, सदर वज़ीर आज़म साहिबु निंड पियो आहे। ॿियो हिकिड़ो हिन टाइम असांजे कैंप ते हिकिड़ो चकर मैडम शैला रज़ा उहा बि शायदि पहिरें ॾींहं ते या ॿिए ॾींहं ते आहे, त वधीक को बि असांजो MP या MLA हिन टाइम ते हिन कैंप ते कोन आयो आहे। ऐं जेको हिन कंहिं ग़रीबनि खे अची कंहिं बि दुख सूर न पुछनि त छा आहे छा न आहे। वरी महिरबानी वञी चाचा जी। चाचा अवां असांखे ॿुधाइजो, पहिरें त नालो ॿुधाइजो ऐं कहिड़े इलाइक़े खां मां हिते आया आहियो? असांजो नालो अनवर आहे, मारफाणी ऐं शिकारपुर ज़िलो गढ़िया सिंध तालको आंदलकोट मारफाणी, उतां आया हूँ। तक़रीबन तमामु माण्हू घणा ईअं सम्झो त 400-500 घर आहे, उहो सारो असांजो ख़तमु थी वियो, का शइ न बचो, कुझु ई न रहियो। जेके टपड़ टाड़ी हथनि में न आया आहिनि उहे बि माना असांखे हथनि में हली विया, उहे बि असां न खणी सघियासीं। आख़िर सोचियो त सिर कढी पंहिंजा घर वञूं, उहो कराची वञूं, छो त हाणे छा आहे कुझु बि कोन्हे। उते वञो किथे मानी का मिले टुकड़ो को बचनि खे खारायूं, हाणे कुझु त असांजे लाइ न बचो। असांखे इहा ई गुज़ारिश आहे त असांखे को मदद कनि, छो असांखे को प्लाट ॾिन, असां हाणे उन कोन मोटी वेंदासीं। असांजे उते रहण जी का शइ बि हाणे न आहे। हाणे असां हिते आयासीं, ॿियो इहो मानी मिले थी, स्कूल में खाऊं पीऊं था, ॿियो हाणे असांखे त आसिरो कुझु बि कोन्हे, न असांखे उते वञण जी त ॻाल्हि आहे, का ॻाल्हि कुझु बि कान्हे। ॿियो असांखे बसि इहो ई आहे त बसि असांखे हाणे प्लाट ॾियनि, को राशन पाणी ॾियनि, ग़रीबूं मिसकिनूं असांजी ॿी का ताक़त कान्हे। अच्छा, अवां पंहिंजी ज़िंदगी में अॻु कॾहिं एॾी बरसाति या अहिड़ी ॿोॾि वारी सूरत हाल ॾिठी? केतिरी उमिरि हूंदी आहे? इहा असां कोन ॾिसी, 2010 वारी आई बि उहा एतिरी कोन हुई, उन बि असां कराची आयासीं, वरी वापसि वियासीं हलिया। उहा एतिरी नई जेतिरी हिन असांखे माना का शइ न बचो। सिमूं टुटी पियूं, हेॾो होॾो जो रोड टुटी पिया, अलाए किथां जो पाणी बरसाति जो टुटियो, अलाए ॿिए हंधि जेको नियाणनि जो टुटियो, का ख़बर न पई अचे त ईअं अची वियो जो बसि मुड़ुस गुतार 8-10 फुट पाणी थी वियो। पोइ निकिरण जी कोई सही न पई थिए, असां निकिरी बि न पिया सघूं। पोइ इहो बसि अलाह बसि पुॼायो। फसल त तबाह थी आहे, माल हूंदो, जानवर हूंदो, उहे बि विया हलिया, बसि के मरी विया उते पाणीअ में, गाह ख़तमु थी विया, का शइ आसिरो उनजो कोन हुयो, उनखे हथ कढियासीं, चयो त हाणे पंहिंजा बचा बचायूं या उहे कढूं। हा, इहो हाल वाले हिसाब सां बि हाणे छा कयूं, भला काॾे वञूं, बसि असांखे इहो मिले जेको बसि आहे नसीबु, असांखे ॾियनि, असांजो हक़ बि आहे, सिंधी माण्हू असां हाणे काॾे वेंदासीं। वॾी महिरबानी साईं। अवां बि ॿुधाइजो त अवां जो ॻोठु कहिड़ो आहे ऐं हिते हिन कैम्प में मां रहो पिया, कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, ऐं अवां हुकूमत खां कहिड़ो मुतालबो? साईं मोहम्मद पना मारफाणी साईं, अर्ज़ु इहो आहे त पोइ हिते ॿोॾि अची वई, ॻोठु अंदल खान मारफाणी असांजो, पोइ हिते सैलाब अची वियो, पाणी अची वियो, दरिया जो अलाए किथां किथां जो पाणी आयो, सॼो तक़रीबन 7 खां 8 फुट रोड मथे, 10 फुट ज़मीन खां मथे आहे, उते ई पाणी हो मथां, सॼो सैलाब अची वियो, हर शइ ख़तमु थी, घर किरी पिया, माल लुड़ी विया, के मरी विया, बचा कंहिंजा इलाही ज़ाया थी विया, मरी विया, कुराड़ा वीचारा उहे कंहिं न कढी सघिया, उहे मरी विया। हिन वक़्तु तबाही अची वई आहे सॼी, हिते जेको हिते उतां अचे हिते पहुता आहिनि। अच्छा, हिते हिकिड़ो असां जॾहिं ॻाल्हायूं त घणो मुतालबो इहो थो अचे सिंध हुकूमत खां त असांखे प्लाट ॾिना वञनि, असांखे मुस्तक़िल हिते रहायो वञे। अवां छा चवंदा? साईं बिल्कुलु असां हिते रहणु चाहियूं था, असांखे प्लाट मिलनि, ग़रीब सभिनी खे प्लाट मिलनि, त ॻोठु ॿधी हिते को बचा पंहिंजा पालियूं, ॿियो त को सहारो पोइ हिते कोन्हे जो माण्हू मोटी वेंदो, पोइ हिते कुझु बि न आहे, ज़मीन वही, माल वियो, का शइ न आहे, फसल सभु ख़तमु थी आहे। इहो मुतालबो आहे हुकूमत सां त असांखे महिरबानी करे प्लाट ॾियनि, असांखे हिते जेको आहे घरड़ा ठाहे कॾहिं हिते ज़िंदगी गुज़ारी वई, बचनि खे पढ़ायूं, तालीम ॾियूं, कुझु अॻिते जे लाइ कुझु असां लाइ थिए। वरी महिरबानी जी। ही नौजवान असां सां गॾु मौजूदु आहे अब्दुल क़यूम खंड साहिबु, पाण सोशल वर्कर बि आहिनि, एक्टिविस्ट बि आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, पाण किथां आया आहिनि ऐं हिन कैम्प जे हवाले सां उन्हनि जा छा व्यूज़ आहिनि। जी अदा, कहिड़े इलाइक़े सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं हिन कैम्प जे हवाले सां ॿुधाइजो, केतिरनि ॾींहंनि खां रहो पिया, कहिड़ियूं सहूलियतूं अव्हांखे मिलनि थियूं? सर, असांखे तक़रीबन 26 तारीख़ खां वठी हिते आया आहियूं। किथां खां आया आहियो? कंबर शहदार ॻोठ खां, ऐं पाण सोशल वर्कर आहियां। तक़रीबन हिते मूंखे 7-8 ॾींहं थी विया आहिनि। असांजे ॻोठ में वॾो पाणी बाक़ाइदे फ़सुलु जेको हुयो सफ़ा तबाह थी वियो, सारियुनि जो फ़सुलु हो, जंहिंमें हाणे उमेद ई न आहे। जॻहियूं रही वियूं, सफ़ा तबाह थी वियासीं। जेको इहो मसइलो सॼो माना दरपदर थी विया आहियूं असां, हर जीअं थींदो आहे बोर्ड जे हिसाब सां सॼो पाणी धाणी वॾो पाणी बीठो आहे, आसिरो ई न आहे। असांखे गवर्नमेंट खे इहो मुतालबो था कयूं, असांखे प्लाट ॾिना वञनि हिते, जीअं असां पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल सही कयूं। अच्छा, उते ज़ाहिर आहे मुंहिंजा ॿार स्कूल वग़ैरह बि वेंदा हूंदा, मुंहिंजे ख़ानदान जा केतिरा ॿार हिते मौजूदु आहिनि जंहिंजी हाणे पढ़ाई मुतासिर थिए पई? तक़रीबन असांजे बचड़ा हिते 100 खां मथे 100 आहिनि बचड़ा,
जंहिंजी पढ़ाई दरपदर आहे सफ़ा पढ़ाई माना ख़तमु थी वञो ऐं टैलेंट बचड़ा हुया असांजा ऐं मां पंहिंजी नंढड़ी खे बि हिते चवंदुमि तव्हांखे बेत ॿुधाईंदी हिते सफ़ा उहा पढ़ाई जेके बचड़ा आहिनि हिते चवनि पिया अबू असां स्कूल वञूं असांखे स्कूल जी बि हिते पढ़ाई माना ॾिनी वञे ऐं मेन कमिरो ॾिनो वञे असांखे स्कूल में हिते डिग्री कॉलेज में हिते कमिरो ॾिनो आहे बचड़ा जीअं उस ते न पढ़नि हिते बचड़ा असांजा पढ़नि था पर ॿाहिरि कढी पढ़ाइनि था असांखे कमिरो ॾिनो वञे हिते जीअं बचड़ा असांजा अंदरि छांव में पढ़नि उन नंढड़ी सां ज़रूरु मिलायो जेका तव्हां ॿुधाए पिया न गीत वग़ैरह ॿुधाईंदी जी सर चवंदुसि ऐं हिते साईं ॿियो अर्ज़ु असांजो हिते कामेडी वारा बि वॾा ई अची विया आहिनि असांजे हिते बाक़ाइदा आया आहिनि असांजे बचड़नि जी दिलि विंदराइनि पिया ऐं आउं सरमन सिंधी जो परस्तार आहियूं ऐं असांजो उस्तादु सरमन सिंधी चवंदो ऐं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारू अड़ा पधरे पट सुम्हनि मां अहमद बोगल खे अर्ज़ु कंदुसि उहो बि अची शाहनवाज़ शरगोट डिग्री कॉलेज में अची असांजे बचड़नि जी दिलि विंदराए कुझु पंहिंजा गीत जा ॿोल चई हिते असांजे बचड़नि जी दिलि विंदराए इहो कीअं बि करे अहमद मुगल खे असांजो अर्ज़ु आहे त हिते अची शाहनवाज़ ॿियो को सरमन जा मदा आयो ॿियो कोन जो गानो यादि आहे जेको हिन मौक़े ते असांखे ॿुधायो सर यादि मूंखे न आहे गानो को बि यादि न आहे बसि इहो ई आहे मूंखे जेको पंहिंजे मारूड़नि ते इन्हनि ते ईंदो आहे त ऐं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारू अड़ा पधरे पट सुम्हनि इहे ई मां जेको ॿोल चवंदुमि छो जो सरमन सिंधी न आहे त उन जूं यादूं आहिनि असां वटि ऐं अहमद मुगल ईंदो त असांखे ॼण यादूं ताज़ियूं थी वेंदियूं असांजूं सो इनशाला अव्हांजी हीअ ॻाल्हि उन्हनि ते ज़रूरु पहुचंदी असां बि पहुचाइण जी कोशिशि कंदासीं अहमद मुगल सिंध दोस्त आहे ऐं हू असां मंझां अव्हां मंझां आहे इनशाला कुझु ई ॾींहंनि में अव्हांखे हिते ज़रूरु नज़र ईंदो अव्हांजी ख़्वाहिश पूरी थींदी जी ही साईं जी नंढड़ी आहे जंहिंजे लाइ उन्हनि ॿुधायो त ज़ाहिर आहे हीअ सभु ॿार स्कूलनि में वेंदड़ ॿार आहिनि ऐं अॼुकल्ह न रुॻो उन्हनि जा वालदेन परेशान आहिनि पर हीअ ॿार बि परेशान आहिनि छाकाणि उन्हनि जी पढ़ाई तमामु घणी मुतासिर थिए पई नंढड़ी असां सां मौजूदु आहे बाबा जो नालो छा आहे दुआ असांखे छा ॿुधाईंदा हुआ ॿुधायो बाबा सबक़ पहिरियों गीत घणी जगरजी आहियूं छत ते रमी वसायूं बाग़नि में जो अंब बचायूं वैसे गुलनि खे जो पहिरायूं अन बचाए गाह पाए छत ते रमी वसाए फर्श में जो तार टिमकाए एतिरो बसि ज़बरदस्त तव्हांखे यादि आहे तव्हां ॿुधाईंदो हा ॿुधायो नालो मोहम्मद हाशिम जी सबक पहिरियों सही सराम धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा तंहिंजे अॻियां सुरपूर्णिमा उपायो जय सारो जहान कयो आहे पैदा समान पखी जी तमाणू मीरू बेशुमार सिज चंड तारा हज़ार हवा बाहि पाणी ज़रूरु चयूं तस्बे मुंहिंजी वॾाई संदसि जा वॾा त बयानु नथी रखे ताक़त ज़बान असांखे ॾे तूं शाल सग सुधणी कयूं यादगिरी संदसि